गबड़ वेझो खोड़ा भरिसां ॻोठ मोहम्मद साले उजण लोढ़ी में बासरनि पारां नींगरी खे अगवा करण जी कोशिश, नौजवान मथां तशद्दुद। बासरनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो, नारेबाज़ी। ॻोठ मोहम्मद साले जे रवासिन जमाल उजण, ग़ुलाम सरवर उजण अलाह जुड़ियो, अलाह रखियो। मासूम न्याणी हुज़ूरा ज़ीनत ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सुबुह सवेर कंहिं कम सां नींगरी ॿाहिरि वई त बासरनि होत वल्द हाजी कबूल तालिब उजण, राशिद वल्द तालिब, शमन वल्द मौला बख्श नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई त रड़ियुनि ते नौजवान ग़ुलाम सरवर निकितो त खेसि मथां तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी कयो। हुननि जो चवणु आहे त असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हू चवनि था त तव्हां घिटी मां बि न लंघो, असीं शरीफ़ माण्हू आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। हुननि DIG सखर, SSP खड़पुर ऐं बस वारनि खां मुतालबो कयो त वाक़े जी जांच करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची